हाय हाय अखियों अखियों जेड़ियों दी दल्ला हो नठा ए मादी शमी है क्या मादी भली करे है हां बापा खुश चंगी भली वे मादी वो गाल बुध जानू गाल सिधी से हथ मिलाइण हथ ॾियण जे लाइक़ आहियो न पर हाणे छा कजे वो खोटे मुंह में पई काॾे वञो कहिड़ी धूड़ पाया मादी कहता है अॼु सुबह बाहि लगी है अबा बाहि लगी मुंहिंजे दुश्मननि खे मांखे छो बाहि लॻंदी ॿियो बाहि लॻे उन्हनि खे जेके वतन था पिया ईअं अंदरों पाड़ खोटींदा दुश्मनियूं कंदा हिकु त तो असां सां चङाई कई नाहे हा तूं पंहिंजो थी करे तूं असांजी पाड़ खोटे वई 4 पैसड़ा भरे हुननि जी घर घलाई थी करे हाणे ॾिसां न त कहिड़ा सोना ताज था पाराइनि हा मादी गोई जी ॻाल्हि करनी अबा त हूअं कहिड़ी धूड़ थी पाया मासी मां तो चङो सम्झंदो आहियां जानो जो कम आहे मां त गोई खटी विया मुंहिंजा ये हुआ खटी न त पोइ मूं त ॾाढो गोई खटी विया अरे मैं हिसाब करो मासी पर मैं तूं त ॻाल्हि खे सम्झ अरे अब्बा हाय हाय अब्बा तू जहे स्कूल में पढ़े है ना उते मां मास्तरियाणी हुयसि तुंहिंजा ये सभु नमूना अंदाज़ सम्झां थी पई अछो मथो उस में कोन कयो सम्झां कौन शादी चाहिए हाणे कौन शादी चाहिए ॿुधाए अब्बा मां थी चवां त मोए मरंदे तव्हांजो मुंहुं न ॾिसिजे जहिड़ा पिरकार अथव त पोइ आई छो हाँ घर में जी बेइज्जती करण आई है क्या अरे हुआ तो आकर इज्जत वारा है तो मां बेइज्जती करना आई है गलाए ख्याल सां पंहिंजे मुड़स जी तो इज्जत कई आहे न कंहिं मिट माइट जो ख्याल न कंहिं बिरादरी जो एहसास सभिनि खे वेढ़ाए खणी ढांगो करे अथई सदाईं इहो बुरको कंध में मंडी कुकड़ वांगुरु ट्रां 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 तूं सम्झी छा थी पाण खे हाँ सभिनि खे वेढ़ाए ईअं ढींगो ढेरी कंदी आहे हाँ हाँ ॻाल्हाई छा थो तुंहिंजो मुंहिंजे मुड़स सां छा वियो हाणे को मुंहिंजे मुड़स खे संग ॾियणो हुओ छा त तूं मूंखे मेणा थो ॾे पियो तुंहिंजो छा वियो तूं मुंहिंजे घर जे बारे में ॻाल्हाईंदे घणो थियो हाणे अरे घणो न ॻाल्हाइजांइ मां हा चवाई थी पई त ईअं ऊंधी खट करे ऐं मथां चढ़ी न पई लता ॾिनी मैं त साह निकिरी वेंदी मथां सम्झे त मासी पाण खे को कंध में जी मंडी कुकड़ा को ट्री 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 खणी डंडो जाए तो मथे में अरे ॻाल्हाए छा हल घणी ते मैं मां तो वडिया जी मासी आ त मथे मथे चढ़ अरे विजय फाड़ मथे में रख हल हिया वठी आओ कया न पुछड़ो खण पर हल अरे मां का खुदाई जी पवई मथे मां इन लाए त आई हां तू को हाथ खण मुते त मां तो के जेल में चराया तो के काठ में चराया जे तू सजी उम्र जड़ न पीठा जेल जा त माखे बन जाए तो के मर्दन इज्जत तो ख्याल ही कोनी ना अरे मर्द के हुंदा है इज्जत वाला से हुंदा है हल सोनाना है जेको कून थो मुड़सो अरे घर में लठी भी सीधी कान्हे वका पर से थो गाल है मोही इसी रहती साए हां जे तो के मजे ले जुमानी न खारायो तो मोहलो नालो भी बटाए जाए हां हल हाणे हल घर थोड़ा बु करे पियो अरे पाजे घर में गिदड़ भी शी हो बाहर निकुर त देखारिया न तमाशो हम कैसे किया है कोड़िया में अड़ जी व्यासी जे जो इज्जत करे अल्लाह एक थोड़ा आई गया समझे छाडी पाण के लाए ए तोरा न गाल है पाना पद करे चवाई थी काया है न वरी पुछड़ो हां मां जे मर्दन के ठाई दिसा तो करे अल्लाह छा थो पाण के समझे घर असा जो घर हां हल अरे बा चवाई थी वरी घणो न गाल है हां हल मारा पवई खुदाई जी बंदूक नहीं मां पोप जे है ये तो कोड़ी हम कर दिया दी अब्बो